नाज़रीन मिरपो ख़ास ब्यूरो टाइम अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। असीं गुज़िरियल ब्यूरो टाइम में बि असां तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलियासीं त थरपारकर जेको ॾुकारियल ॾे थर आहे उन में अञा ताईं मौत जो राकास न टरियो। हुकूमती कमेटियुनि जोड़ण बावजूदि हिन वक़्त ताईं बि जेको अञा ताईं मासूम ॿारनि जे मरण जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्त ताईं बि तक़रीबन 65 खां 70 ॿार जेके हिन जनवरी जे महीने में फ़ौत थी विया आहिनि। उन खां अलावा असीं तव्हांखे ॿुधायूं हुकूमत जे इहे दावाऊं आहिनि त सिर्फ़ु ॿारड़ा 30 या 32 ॿारड़ा फ़ौत थिया आहिनि, मगर असीं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हुकूमती दावाऊं सिर्फ़ु इन करे इहे कूड़ियूं साबित थियनि थियूं त जेके थरपारकर सिर्फ़ु जेको आहे मिठी न आहे। थरपारकर जा 6 तालुका आहिनि। थरपारकर ज़िलो जेको आहे उनजी पॉपुलेशन जे हवाले सां असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 15 लख उनजी पॉपुलेशन आहे। उन खां अलावा 22,000 स्क्वायर किलोमीटर ते जेको आहे हीउ पखिड़ियल आहे। ऐं उन खां अलावा असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 64 जेको यूनियन काउंसिलनि ते मुश्तमिल आहे। ऐं हुन में जेको आहे 64 यूनियन काउंसिल में डिस्पेंसरियुनि जो जेको तइदाद 125 आहे जेको हलंदड़ आहे। उन खां अलावा 85 उहे डिस्पेंसरियूं आहिनि जिते अमलो बि मुक़ररु आहे। उहो इंतज़ामिया जी करप्शन जे वर चढ़ियल आहे। उते जा जेको डॉक्टर बि उते कोन पिया वञनि ऐं उते खोड़ सारा मसइला पैदा थियनि था। ऐं एतिरे ताईं त उते कमीशन जो जेको झेड़ो बि हले पियो, जेके फर्नीचर वठनि था या फर्नीचर जे मसइलनि में या उन्हनि जो ॿियनि खां खोड़ सारनि मसइलनि में हुननि जो जेको आहे उतां जे हेल्थ खाते जो इहो बि मसइला हलनि पिया। उन खां असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उते ॿारहड़ी जा जेके इलाइक़ा आहिनि PPHI बि कमु करे थी। उन खां अलावा जेको शफ़ा फाउंडेशन आहे ऐं उन खां अलावा हैंड्स वारा जेका आहिनि उहो ग़िज़ा जी खोट मुतलिक़ उते कमु कनि था। मगर असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त थरपारकर ज़िले जा जेके 6 तालुका आहिनि जंहिंमें तालुको नंगर पारकर आहे, उन खां अलावा तालुको मिठी आहे जेको पूरे ज़िले जो हेडक्वाटर आहे, तालुको छाछरो आहे, डाहिली आहे, नंगर इस्लाम कोट आहे। इन सभिनी तालुकनि में हिन वक़्त ताईं जेका अञा ताईं ग़िज़ाई खोट सबबु या जेके रोड रस्ता न आहिनि, सहूलियतनि जी अणु हूंदा, बॉर्डरनि जे एरियनि में जेके माण्हू रहनि था उते को बि कन्वेंस जो बंदोबस्तु कोन्हे ऐं उते के रोड रस्ता न आहिनि, जंहिंजे करे कन्वेंस जे न हुअण जे करे अञा ताईं बि मासूम ॿारनि जे जेके मरण जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त गुज़िरियल ब्यूरो टाइम में बि असां तव्हांखां इहो ज़िक्र कयोसीं त बिलावल भुट्टो ज़रदारी पारां जेको आहे नोटिस वरितो वियो। सूबाई वज़ीर नासिर शाह खे उते मिठी में मोकिलियो, जंहिं उते पूरे ज़िले जो माइनो कयो, ऑफिसरनि सां गॾिजाणी कई। ऐं हिन वक़्तु ताज़ो जेको सिंध जो जेको सीनियर वज़ीर निसार अहमद खोड़ो ऐं उन खां अलावा इतलात वारो जेको आहे वज़ीर मौला बख़्श चांडियो मिठी पहुता। उन खां अलावा MPA खैरुनिसा मुग़ल या MPA महेश मलाणी समेत जेके चूंडियल नुमाइंदा उते मिठी जी सिविल अस्पताल जो दौरो कयो। मगर असीं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त जेके बि चूंडियल नुमाइंदा वञनि था या हितां जा जेके हुकूमती कमेटियूं ठहनि थियूं उहे सिर्फ़ु मिठी हेडक्वाटर वञनि था ऐं उन खां अलावा उते ई जेके गॾिजाणियूं सर्किट हाउस में गॾिजाणियूं कनि था। ऐं उन खां अलावा असीं तव्हांखे इहो ॿुधायूं त असीं ॿियनि तालुकनि जी बि तव्हांखे ॻोठनि जी बि सूरत हाल मुतलिक़ असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं त ॻोठनि में बि तमामु खोड़ सारियूं बीमारियूं आहिनि। उते रस्ता कोन्हनि, रोड कोन्हनि, उते जे माण्हुनि लाइ वॾियूं परेशानियूं आहिनि। PPHI वारा जेके उते मुक़ररु बि आहिनि या इहे NGOs जेके खोड़ सारियूं कमु कनि थियूं उहे बि उते आहिनि। किरोड़े रुपयनि जा, अरबे रुपयनि जा बल्कि उन्हनि खे फंड मिलनि था। उहे सिर्फ़ु फोटो सेक्शननि में हूंदा आहिनि या जेके चूंडियल नुमाइंदा ईंदा आहिनि या जेके हुकूमती कमेटियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे ब्रीफिंग ॾींदा आहिनि, पंहिंजा फ़ोटो कढंदा आहिनि, तस्वीरूं कढी जेके अॻियां ताईं मोकिले छॾींदा आहिनि। मगर थर जे माण्हुनि जो अॼु ताईं मसइलो हल कोन थियो। थर जा माण्हू अञा ताईं ॾुकार में गुज़ारनि पिया। अचो त हुन हवाले सां तव्हांखे असीं उहा रिपोर्ट था ॾेखारियो त हुन डीपले जे अंदरि हुन मासूम ॿारनि जी छा हालात आहे ऐं उते अञा ताईं न इंतिज़ामिया जो माण्हू पहुतो आहे, न त को उते हुननि वटि चूंडियल नुमाइंदो पहुतो आहे, न ई हुननि जेके अॼु ताईं सार संभालादी आहे। अचो त डीपले जे पोरियत जे घर जी तव्हांखे रिपोर्ट था ॾेखारियूं। ख़बर नथी पए, इलाज कराए कक थी पिया आहियूं। हीउ बचो जंहिंखे ॾसूं चए इन जो इलाज आहे ई कोन, पैसो असां वटि न आहे जेको असीं ग़रीब माण्हू इन जो इलाज करां। ऐं न इन जो पए थी एतिरी रोज़ी में बरक़त आहे जेको असीं छा करूं, मज़दूर माण्हू आहियूं, न असांखे रोज़ी मिले, न असां वटि नौकिरी आहे, न को भुंगो आहे, न को ॻाल्हि असां वटि न आहे। तंहिंजे करे असांजा बचा आहिनि हीअ दाऊं पिया कनि। असां वटि पैसो न आहे जेको असीं न खाधे लाइ कोन थो असांखे मिले। माज़ूम पीउ मुंहिंजो ठीकु कोन्हे, असीं ग़रीब माण्हू आहियूं। इहो ई नाइपे जो कमु कंदा आहियूं। 250-300 रुपया तारीख़ मिलंदी आहे। बचा इहे अॻियां पहिरियों हिन सरकारी अस्पताल में कोठे न हे चवंदा मथे कोठे असांखे पैसो कोन्हे जेको असीं इहो मथे कोठे वञूं। असां वटि केर बि कोन आहे, इहे तव्हां आया आहियो असां वटि बसि। हिकिड़ी आहे गूंगी आहे 10 सालनि जी आहे, हिकिड़ी 30 सालनि जी आहे निंगरी आहे। हुनजी शादी असां करे छॾी आहे। हुनजे मुड़ुसु कुटे मारे हुनखे वापसि रवानी करे छॾी आहे। मुंहिंजो ॾेर आहे, हुनजी माई आहे, कमु करे थी, वाणीअ में कमु करे वीचारी खाराए थी। हुनजो मुड़ुसु आहे पियो आहे खट ते, मथे में सूरु जाम आहे। एॾी अपील करूं था बिलावल भुट्टे खे असीं नौकिरी बि ॾियो, या असांजे ॿारनि खे ॿिए खे निहारनि।
नाज़रीन ही डिप्लोवासी ॿिनि पोरियतनि जा तव्हां वीचार बि ॿुधा हूंदा हिननि जे घरनि जी तव्हां हालत बि ॾिठी हूंदी हिननि जो चवणो हो त असीं गुरबत सबबु इलाज कोन पिया कराए सघूं जंहिंजे करे असीं ज़िंदगी ऐं मौत जे कश्मकश में गुज़ारियूं पिया मगर खोड़ सारा हिननि सां समाजी अॻुवाणनि बि वाइदा कया एनजीओज़ वारनि बि वाइदा कया हुकूमती कमेटियुनि बि वाइदा कया ऐं उते जे चूंडियल नुमाइंदड़ हिननि सां वाइदा कया मगर हिननि वीचारनि ग़रीब मिसकिननि जी कंहिं बि संभाल कोन लधी ऐं हिन वक़्तु बि जेके हुकूमती कमेटियूं उते थरपारकर जे ज़िले जे अंदरि मिठी में जेकॾहिं वेही वॾियूं दावाऊं कनि थियूं त थर में को बि ॾुकार कोन्हे थर में का बि बीमारी कोन्हे थर जा मसइला असां तरजी बुनियादनि ते हल कया आहिनि इन मंझां ज़ाहिर थिए थो त हीअ जेके ॾोराहा इलाइक़नि में जेके रहनि था थर जे जेके वारियासी इलाइक़नि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहनि था उन्हनि माण्हुनि जी तव्हां पाण हालत ॾिठी हूंदी ऐं हिन वक़्तु तव्हांखे असीं जेको ताज़ो जेको आहे पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां हिकु जेका कमेटी जोड़ी वई हुई थर जे मसइलनि ते जेका उतां खां वञी जेको थर जी सूरत हाल ॾिसी ऐं पार्टी जे चेयरमैन खे रिपोर्ट कंदी मोलाबख़्श चांडियो जेको मिठी इस्पताल जे दौरे करण खां पोइ उन खां अलावा ते सर्किट हाउस में हिकु गॾिजाणी कई उन जा तव्हांखे वीचार ॿुधायूं था त हुनजो छा चवणु आहे कि मैं सिर्फ अपनी बात नहीं करूँगा हमारी हुकूमत सिर्फ अपना मौक़िफ़ नहीं दोहराएगी हकीकत भी आपके सामने रखेगी हकीकत भी आया होनी चाहिए कि असल बात है क्या अब आ जाते हैं किसी लंबी चौड़ी तमहीद के बगैर इस सूरत हाल पर मैं कभी नहीं समझता कि यहाँ कोई गलती नहीं हो रही मैं ये भी कभी नहीं समझ सकता कि यहाँ कोई अब कमी नहीं है मैं ये भी नहीं कहूँगा कि कहीं कोताही नहीं है सारी चीज़ें हो सकती है लेकिन जिस किस्म का मंजर पेश किया गया है मैं उसकी तरदीद करता हूँ चीज़ों के कम होने का एतराफ़ करता हूँ कहीं 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 अगर बुरा न लगे लफ्ज़ बड़ा मैं अपने निसार साहब से माफ़ी मांग रहा हूँ नाहली की बात आ जाती है कोई ऐसा लफ्ज़ तो हो सकता है कोई कोताही नाहली के ज़मरे में भी आ जाए ये सब मुमकिन है लेकिन पूरी हुकूमत को मुजरिम करार देना और उनके गले में रस्सा डाल देना पूरी हुकूमत आपकी मुंतखब हुकूमत सिंध की उसको कचड़े में खड़ा कर देना ऐसी बातों पे जिनकी हकीकत ना हो तो वो ज़रा मैंने चाहा कि आप सब चले जुमले में कह देता हूँ सारी बात हम अपनी कोताहियों को भी मान लें हम गलतियों को भी मान लें इसके बावजूद भी 100% वो सूरत हाल नहीं जो बताई गई है और इन सारे मामलात में अगर हुकूमत की हो भी इदारे हुकूमत की नहीं नाज़रीन ही मोलाबख़्श चांडियो जेको वज़ीर इतलात आहे उन जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा जिन ताज़ो मिठी जो जेको दौरो कयो उन खां अलावा उते जे माण्हुनि सां गॾिजाणियूं करण खां पोइ जेका मीडिया खे ब्रीफिंग ॾिनी त हुननि जो चवणो हो त थी सघे थो का अहिड़ी नाअहली बि थी सघे थी या का अहिड़ी लापरवाही बि थी सघे थी जंहिंजे करे जेको थर जा मसइला हल कोन था थियनि ऐं उन खां अलावा हिननि जो इहो बि पिणु मौक़िफ़ हो त जेके थर जे मसइलनि खे हुकूमत तरजी बुनियादनि ते हल कंदी मगर हिन खां पहिरीं बि खोड़ सारा जेके वज़ीर आया आहिनि या चूंडियल नुमाइंदा आहिनि इहे वॾियूं दावाऊं कयूं अथनि मगर अञा ताईं थर जी साॻी सूरत हाल आहे हिन वक़्तु असां गॾु जेको वीडियो लिंक ते मौजूदु आहे ऐं जेको थरवासी आहे वकील अॻवाणा वकील कांजीराणो मेघवाड़ ऐं जीअं ताज़ो जेको सिंध हाई कोर्ट में हिकु पिटीशन तयारु कई आहे जेको उन पिटीशन में इहो ज़िक्र कयो आहे त थर जे जेके इस्पतालनि में सहूलियतनि जी अणहोद ऐं फंडनि जो नाजाइज़ इस्तेमालु उन खां अलावा थरपारकर ज़िले जंहिंजी आबादी तक़रीबन 15 लख खां वधीक आहे ऐं उन ते मेडिकल कॉलेज हुअणु लाज़मी आहे ऐं उन हवाले सां हिकु पिटीशन बि दाख़िल कई आहे अचो त उन हवाले सां कांजी मेघवाड़ सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हिन जो छा चवणु आहे कांजी तव्हां बि थर जे इलाइक़े में रहो था ऐं तव्हां ॿुधाए थो थर जे इलाइक़नि जी छा सूरत हाल आहे ऐं हुते हेल्थ जूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि सिहत जे हवाले सां मुंहिंजो चवणु आहे त सिहत जी सिचुएशन तमामु ख़राबु आहे थरपारकर ज़िलो आहे जेको 21,000 स्क्वायर मेल ऐं 13 लख खां मथे जेको उनजी पॉपुलेशन आहे उन में सिर्फ़ु 2 तालके अस्पतालूं आहिनि ऐं सिविल अस्पताल सिर्फ़ु हिकिड़ी मिठी जी आहे ऐं जेको बि पंहिंजो इंतिज़ामिया जो मिनिस्टर वग़ैरह जेके बि वञनि था सिर्फ़ु मिठी ताईं वञनि था जिते को बि सहूलियत कोन्हे स्पेशली असांजो साईं काइम अली शाह चए थो त थर जूं मायूं जेको ॿार जेको ॼणनि में माना छिकेनि थियूं ऐं अहिड़ा वहम थियनि था त पोइ तबियत ख़राबु थींदी ऐं जेके बि अस्पतालूं आहिनि उन्हनि में दवाउनि जी सख़्तु खोट आहे हालांकि बजट बि तमामु घणी अचे थी ऐं PPHI जे अंडर में बि काफ़ी डिस्पेंसरियूं ॾिनल आहिनि पर PPHI जो बि रोल आहे जेको कारी वारा कख आहिनि ऐं स्पेशल जेके थर में जेको मिठी में 200 खां मथे NGOs रजिस्टर्ड आहिनि जेके कमु कनि थियूं उन में स्पेशली हेल्थ ते जेको हैंड्स NGOs आहे ऐं अल शिफ़ा फाउंडेशन आहे उहे कमु त कनि थियूं पर असां थर जे माण्हुनि खे को बि रिलीफ ॾियारण में को बि उन्हनि जो किरदारु को कोन्हे
उन खां सवाइ जेको बि थर जी अस्पताल में जेको बि अॼुकल्ह स्पेशली गायनी जे वार्ड में तव्हां जेको बि पंहिंजो थर जी ग़रीब माई जेकॾहिं को एडमिट थिए थी उन्हनि खे हर केस में ऑपरेट थिए थो। पर तव्हां असांखे ॿुधाइजो त उते थरपारकर जे भला चूंडियल नुमाइंदनि जो छा किरदारु आहे ऐं उतां खां दोसमूद जेको रामू आहे उहो सूबाई वज़ीर ज़क़वात बि आहे ऐं हुन वटि हिकिड़ो ज़क़वात जो खातो बि आहे ऐं उन्हनि जो भला छा किरदारु आहे उते जे माण्हुनि लाइ? पहिरीं ॻाल्हि त थरपारकर जी जेको पॉपुलेशन आहे उन में 52% यानी 52% जेको आहे अक़लियत सां तालुक़ु रखे थी। उन्हनि खे त ज़कात अॻे ई मिली कोन थी। दोस्त अली रायमो साहिबु असांजो ज़कात जो मिनिस्टर आहे, पर को बि असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि सिर्फ़ु इलेक्शन में अचनि था। हींअर बि ताज़ो जेको बल्दियाती इलेक्शन हुई उन में आया हुआ, बाक़ी को बि हुननि जो को ख़ासि किरदारु कोन्हे। थर जा जेके बुनियादी मसइला आहिनि, सिहत आहे, तइलीम आहे, या जेके ही कंपनियूं कमु कनि थियूं थर कोल ते, उन में सिर्फ़ु को बि मक़ामी माण्हुनि खे कोन था रखनि। मक़ामी माण्हू सभु नज़रअंदाज़ कनि था। जेके बि ENP कंपनियूं कमु कनि पियूं, तमामु वॾियूं कंपनियूं कनि पियूं, इहे सभु उन में पराया माण्हू आहिनि। को बि टेक्निकल या नॉन टेक्निकल थर जो माण्हू को कोन्हे। पर इहो असांखे ॿुधाइजो जेके हुकूमती कमेटियूं ठहियूं आहिनि, जेके कमेटियूं विज़िट करे मथे वञी रिपोर्ट ॾियनि थियूं, ताज़ो जेको आहे सीनियर सूबाई वज़ीर निसार अहमद खोड़ो ऐं वज़ीर इतलात मौला बख़्श चांडियो आयो, इन खां पहिरीं जेको सैयद नासिर शाह आयो, इहे कमेटियूं त ठहियूं आहिनि, पर उते जे माण्हुनि खे को लाभ हो, उते जे माण्हुनि खे को फ़ाइदो थिए थो? जेके वज़ीर मुशीर जेके बि अचनि था सिर्फ़ु मिठी जेको डिस्ट्रिक्ट हेड क्वार्टर आहे उन ताईं रीच कनि था। थरपारकर तमामु वॾी 21,000 स्क्वायर मील ते पखिड़ियल आहे। मक़सदु जंहिंमें 6 तालुका आहिनि, उन्हनि जी परे ताईं त पहुच आहिनि कोन। परे जेके रिमोट एरिया आहिनि, दूर दराज़ इलाइक़ा आहिनि, जेके ॻोठनि ताईं अचनि था, सिर्फ़ु प्रेस कॉन्फ्रेंस करे फोटो सेशन करे हलिया वञनि था वापसि। कांजी तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही समाजी अॻुवान आहे, उन खां अलावा वकील आहे, हुनजा तव्हां कांजी हुनजा तव्हां वीचार ॿुधा, हुननि जो इहो चवणो त हुकूमती कमेटियूं त ठहनि थियूं, मगर उते जे माण्हुनि खे को बि उन्हनि मां फ़ाइदो कोन्हे। अञा ताईं उते का बि जेके हेल्थ जूं सहूलियतूं कोन्हनि। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असीं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त थरपारकर ज़िले जी जेका ताज़ी सूरत हाल आहे, उन खां अलावा थरपारकर ज़िले जे शहरनि खां अलावा जेके ॻोठनि जी जेका छा हालत आहे ऐं उते ॻोठनि जी जेका सूरत हाल छा आहे। केतिरे ई थरपारकर ज़िले जा जेके अहिड़ा ॻोठ आहिनि जेके पुरसरार बीमारियुनि सां गॾु हिकु TB जहिड़े मुज़ी मर्ज़ में बि फाथल आहिनि, ऐं उहे जेको हिन वक़्तु असीं तव्हांखे जेको तालके छाछरे जी जेको असांजो रिपोर्टर जेको आहे जबार पंहिंजो रिपोर्ट करे रहिया, उहा असीं ॾसींदासीं त हिकु ॻोठ जे अंदरि केतिरा ई माण्हू जेके पुरसरार बीमारी में आहिनि ऐं इहे किथे वियल आहिनि चूंडियल नुमाइंदा ऐं किथे आहिनि उहे जेके अॻुवान या जेके उन्हनि माण्हुनि खां वोट वठी वञनि था। मगर हिन ॻोठ जी तव्हां पाण हालत ॾिसो, न उते डिस्पेंसरी आहे, न उते का हेल्थ जी सहूलियत आहे, न उते का पीअण जी पाणी जी सहूलियत आहे। उतां जे जेके जेके ॿार जेके मासूम आहिनि बीमार थियनि था, त उतां जो जेके औरतूं आहिनि जेके पंहिंजो जेको ॿाराड़ी जो हिकिड़ा जेके टोटका हूंदा आहिनि, मथे ते पाणी रखणु या मथे ते पटी रखी उन्हनि खे ज़ोर ॾियणु या थधो पाणी हणणु त जीअं उन्हनि जे बुखार जो ज़ोर टुटी वञे। उन हवाले सां असांखे जेको आहे जबार अपडेट कंदो। जबार, छा सूरत हाल उन हवाले सां तव्हां असांखे ॿुधाइजो। जी नज़ीर, बिल्कुलु आऊं हिन वक़्तु छाछरे तालुके जे खां 70 किलोमीटर फ़ासिले ते ॻोठ गोराड़ो रिंद में मौजूदु आहियूं। हीउ जेको ॻोठ थरपारकर जो मिसाली ॻोठ आहे, हिन ॻोठ में जेका बीमारियुनि जे नाले ते मशहूरु ॻोठ तौरु सॾिबो वियो आहे। हिन ॻोठ में तक़रीबन जेके बुनियादी मसइला आहिनि उहे हिन ॻोठ जो मुक़दर बणिजी विया आहिनि। हाणे पाणी जो मसइलो आहे, पाणी हिन ॻोठ में एतिरो त मुश्किल आहे जो तक़रीबन ओवरऑल थरपारकर में एतिरी तकलीफ़ कोन आहे जेतिरी हिन ॻोठ में आहे। हिन ॻोठ में जेके ऐलान कया विया सियासी तौर ते जेके RO प्लांट ॾियण जा वग़ैरह जेके मसइला आहिनि, उहे अञा ताईं हिते ज़मीनी हक़ाइक़ इहे आहिनि। हिते ॻोठ में जेके आहिनि खारो पाणी वापराइण जे करे 75% माण्हू आहिनि जंहिंमें औरतूं आहिनि, जेके बि आहिनि ॿारड़ा आहिनि, उहे बीमारियुनि में आहिनि। ख़ासि करे हिते ॻोठ में बीमारी जेको आहे TB जी बीमारी आहे। ऐं TB जी बीमारी जेके हिन ॻोठ में अरसे खां आहे, इन जे करे जेके पासे जा ॻोठ आहिनि, मुबारक रिंदा या ॿिया जेके हिननि जा अज़ीज़ आहिनि, हू ॻोठ हिन में अचण जे करे लवाइनि था। छाजे करे त हीउ वायरस अहिड़ो आहे। इन जे हवाले सां जेके हिन ॻोठ जो जेको मसइलो डिस्पेंसरियुनि जी जेका रिपोर्ट असां सिंध TV ते ॾेखारी, उन हाईलाइट कई, उनखां पोइ सिहत जूं टीमूं मुख़्तलिफ़ थरपारकर जे ॻोठनि में हिन ॻोठ ताईं अञा ताईं का सिहत जी टीम न पहुती आहे। हीउ ॻोठ तक़रीबन 3 खां 4 साल खां मुसलसल मुख़्तलिफ़ मसइलनि जे वर चढ़ी वियो। ख़ासि करे पाणी जो मसइलो जेको आहे हिते बुनियादी मसइलो आहे, ऐं खाद खुराक जेके आहे हिननि खे कोन थी मिले। इमदादी हवाले सां अञा ताईं हिन ॻोठ में का टीम कोन पहुती आहे। हिते ॻोठाणा आहिनि, ॿुढड़ा जेके आहिनि उहे असां वटि मौजूदु आहिनि। हिन ॻोठ जी जेका आबादी जे हवाले सां जेके आसपास जा ॻोठ आहिनि, हू बि डिस्पेंसरी हिते को बि कोन ॾिनी वई आहे। मुबारक तड़ में आहे, उते बि डॉक्टर ॻोठाणे जे चवण मुताबिक़ त पैसा आहिनि,
त इलाज आहिनि, असां वटि पैसा बि कोन। हिन साल बि हिते ख़ासि करे जेका बरसातूं बि एतिरियूं कोन पियूं जिते हिन जो फसल थी सघे। गाह जे करे माल बि हेॾे वॾे अंग में हिते मरी चुको आहे। ॻोठाण जो हाणे ॻोठाणा हिते मौजूदु आहिनि। सां ॻाल्हि ॿोल कंदासूं त हिन वक़्तु हिन जे सिहत जे हवाले सां ज़िला इंतिज़ामिया जेका टेम पहुती आहे, TB जे हवाले सां हिन ॻोठ जो वॾो मसइलो आहे। तव्हांजो नालो छा आहे साईं? मुराद अली रिंद। मुराद अली, हिते कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि तव्हांजे ॻोठ में? साईं मसलो पहिरियों हिते आहे पाणी जो आहे, गुरबत जो आहे, एमरजेंसी का बीमारी थिए त रोड बि कोन्हे। असांजो ॻोठु अंग्रेज़नि जे वक़्त खां आहे। तव्हां ॾिसी सघो था, तव्हां पाण चकास करे सघो, का बि पकी बिल्डिंग या तरक़ियाती को कमु कोन्हे। दावा करण वारा घणा आया पर अञा ताईं को बि अमल। इहा तव्हांजी महिरबानी आहे जो हिते असांखे अची तव्हां इहो जेको आहे सो असां वटि यादगिरी कई आहे। उमेद आहे अलाह ताला सभिनी खे ताक़त अॻिते ॾींदो। पर इहा अव्हां जी टीम आहे जो हिन ॻोठ तकलीफ़ ऐं विसरियल ॻोठ खे यादि करियो था। TB केतिरे परसेंट हिते ॻोठ में आहे तव्हांजे में? ते तक़रीबन 50% थी वेंदी। जी हा। ॿियूं बीमारियूं साईं दिलि जी आहे, कमज़ोरी जी आहे ऐं ॿियूं घणियूं नमूनिया आहे। इहो छो थो थिए? खुराक जे करे ई थिए थो। पाणी मेन मसइलो आहे। अॼु સુધી ताईं RO प्लांट किथे किथे ॿ आहिनि पर असां वटि हिकिड़ो ई कोन्हे। त इन जे करे गवर्नमेंट चए थी त असां RO प्लांट ॾिना आहिनि थर जे ॻोठ में, पोइ अव्हांजे ॻोठ में छो? साईं ॾिना छो? असीं मिसकिन आहियूं, का पुजत कान्हे ऐं इन करे असांखे असांजे वोट वठी वञूं था, वाइदा वचन कयो वञनि था, बाक़ी पोइ ख़ैर आहे। अचनि था दवा टिकी ॾियनि था, ख़ाली ईअं रुॻी जांच करे हलिया वञनि था। हिकिड़ी टीम आई हुई, असांखे का शइ कोन मिली आहे। ॿार 100 खां मथे ॻोठ में बीमारी में मुबतला आहिनि। के मरी चुका आहिनि, के मरण में आहिनि। कोई जांच कोन्हे। असां वटि पाणी खारो आहे, उन जे करे न RO प्लान आहे, न का शइ कोन्हे। जो वेट हले कोन थो दुकार जी हालत में, असीं छिके पाणी कढे पियूं था। कम साईं पोड़ी बीमार आहे 15-10 साल खां थी वठी। असीं ग़रीब माण्हू आहियूं, तमामु हिन जो इलाजु करायो। हाणे ग़रीब माण्हू पहुची नथो इलाज जे करे। असां मीरपुर ख़ासि हैदराबाद माना ठठो आख़िरकार कराची ते वठी वियासीं। माल 3 लख रुपया ख़र्च करे हाणे माल बाल खोट में। उनजे करे सूरत हाल असांजी ख़राबु आहे। असां हिकिड़ो भाउ मुंहिंजो मज़दूरी थो करे, उहो हैदराबाद आऊं वरी हिते ॾोकरी जी हाज़िरी में आहियां। ॾोकरी जो इलाजु को बि न थिए। कल्ह बि हिकिड़ी साईं टीम आई, उहो मिड़ई ॾोकरी जी जांच करे विया। न को दवा लिखी ॾिनऊं, न को मुंहिंजे पंहिंजे ख़र्च को 100 रुपए जेको गोरी वठा उहो बि लिखी कोन ॾिनो। मोटर वठी वञनि था, पाणी न को RO प्लान, न को कोई कमु असांखे का बि सहूलियत कोन था ॾियनि। ख़ाली वोट वठी माठ करे वेही रहनि बसि। सभु साईं घणा तक़रीबन सभु बीमार आहिनि, बसि को बचियल आहे न था बसि। जी हा। न डॉक्टर आया हुआ, बसि रुगो ख़ाली टेस्ट ॾिसी हलिया। न को दवा, न को गोरी, न को टिकी खंघार आहे खणी विया बसि। TB असांजे ॻोठ में जाम आहे, बीमारियूं जाम आहिनि। माना हिन ॻोठ में कुझु कोन थो मिले, न दवा मिले थी, न गोरी मिले थी, न कुझु मिले थी। फिर बि डॉक्टर वटि वञूं था, असां वटि कुझु कोन थो ॾिए। असांखे चवे थो त अवी मवाड़ आहियो, केॾां था वञो, छा आहे? अवी मरीज़ कोन आयो, अवी ॼाणी था करो। घोराड़ो आहे। घोराड़े में कहिड़ियूं बीमारियूं न आहिनि? असां वटि ज़ुकाम ऐं TB पहिरियां नंबर आहे। पूरे तालुके में पहिरियां नंबर घोराड़ो आहे, जंहिंमें 90% TB आहे। नाज़रीन, ही तालुके छाछरे जी जेका हिन वक़्तु असांजो जेको त सिंध टीवी जो रिपोर्टर हो जबार नोड़े उहो अपडेट करे रहियो हो, उहो ॿुधाए रहियो ऐं हुतां जे माण्हुनि जा तव्हां वीचार ॿुधाईंदा। हुनजो चवणो हो त सॼो ॻोठ जेको TB जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहे, मगर हेल्थ खाते जी का बि टीम कोन आई आहे। ऐं उते जे माण्हुनि जी तव्हां पाण हालत ॾिठी हूंदी त उते जे पीअण जे पाणी जा खोड़ सारा मसइला आहिनि, बुनियादी सहूलियतनि खां जेको उहो वांझायल आहे। ऐं नाज़रीन न वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन थर जी सूरत हाल मुतालिक़ असां गुज़िरियल भेरो टाइम में तव्हांखे सॼी थर जी सिचुएशन जेका सॼी थर जी सूरत हाल मुतालिक़ आगाह कयो हूंदोसीं ऐं उन्हनि इलाइक़नि जा असां तव्हांखे फोटे ॾेखारिया। तालुके छाछरे जे अंदरि मुख़्तलिफ़ डिस्पेंसरियूं बंदि पयूं आहिनि, हुकूमती दावाऊं आहिनि, उन बावजूदि अञा ताईं उते न अमलो पहुतो आहे, न उते को डॉक्टर पहुतो आहे। उते जे माण्हुनि खे अञा के सिहत जूं सहूलियतूं कोन मिलियूं आहिनि। उन खां अलावा हिन वक़्तु बि जेको आहे ॻोठाणनि जा तव्हां वीचार ॿुधाईंदा, हिननि जो बि इहो चवणो हो त असां वटि का बि बुनियादी सहूलियत वग़ैरह कान आहे, असीं सहूलियतनि खां वांझियल आहियूं। ऐं तव्हांखे असीं ताज़ो ॿुधाईंदा हलूं त मीरपुर ख़ासि जेको डिवीज़न जो एडिशनल कमिश्नर हुजे ताज़ो इंफॉर्मेशन ज़रिए हिकु SMS हलाया पे त थरपारकर जे अंदरि असां रेवेन्यू अमलदारनि खे उते मुक़ररु कयो आहे। जेके रेवेन्यू जा अमलदार, जेके तपेदार आहिनि, कोटार आहिनि,
या मुख़्तियार करनि, इहे उते इलाइक़नि जे अंदरि वेंदा ऐं उते इलाइक़नि जे अंदरि जिन बि माण्हुनि जा मसइला आहिनि, जेके माण्हू उते जे बुनियादी मसइलनि खां वांझायल आहिनि या जेके उते ॿारड़ा जेके फ़ौत थियनि पिया उन्हनि खे खणी या उन्हनि जूं लिस्टूं ठाहींदा, उहे हिकु सर्वे कंदा, सर्वे करण खां पोइ जेको NGOs वारनि जे हवाले कंदा, जेके गाॾियूं उन्हनि खे खणी मुख़्तलिफ़ इस्पताल में पहुचाईंदियूं। मगर असीं तव्हांखे ॿुधायूं सिर्फ़ु इंतिज़ामिया पारां मीडिया में ख़बरूं लॻाइण लाइ करे इहे SMS जे ज़रिए आगाह कयो वेंदो आहे या सहाफ़ियुनि खे मैसेज कया वेंदा आहिनि त एडिशनल कमिश्नर पारां या फिलाणे इंतिज़ामिया पारां या फिलाणे चूंडियल नुमाइंदनि पारां कमेटियूं ठाहे छॾियूं, टीमूं ठाहे छॾियूं जेके सभु ॻोठनि में पहुचंदियूं। मगर असीं तव्हांखे ॿुधायूं त जेके बि टीमूं ठहनि थियूं, जेके बि कमेटियूं जुड़नि थियूं, जॾहिं को सूबाई वज़ीर अचे थो या मिनिस्टर अचे थो, उन ॾींहुं उहे सभु जा सभु सर्किट हाउसनि ते अची वेंदा आहिनि, सभु ऑफिसर पंहिंजा फाइल खणी अची वेंदा आहिनि, कूड़ियूं सचूं रिपोर्टूं करे उते अची इंतिज़ामिया खे या उन्हनि माण्हुनि खे आगाही ॾींदा आहिनि। उन खां ॿिए ॾींहुं वरी कारी वारो कखु हूंदो आहे, को बि माण्हू हुननि वटि न हूंदो आहे, को बि माण्हू जेको इलाज उते का बि सहूलियत कोन हूंदी आहे। एतिरे ताईं रातिनि जे टाइम ते जेको हिन वक़्तु जेका ताज़ी सूरत हाल आहे, मासूम ॿारड़ा मरनि पिया, मगर तव्हां ॿाराड़ी जे इस्पतालनि जे मुख़्तलिफ़ थर जे अंदरि इस्पतालनि जी हालत ॾिसंदव, राति जो देरि सां या सुबुह जो सवेरे को बि डॉक्टर वग़ैरह मौजूदु न हूंदो, जंहिंजे करे खोड़ सारा मसइला पैदा थियनि था। नाज़रीन, हिन सां गॾु असां सां गॾु जेको आहे इंसानी हक़नि जो अॻुवाण आहे, उन खां अलावा जेको समाजी अॻुवाण बि आहे ऐं थरवासी आहे कांजी राणो भील, ऐं जेके समाजी अॻुवाण तौर बि खोड़ सारा कमु कंदा रहनि था ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में बि असां सां गॾु हूंदो आहे। उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हुनजो छा चवणु आहे। कांजी, तव्हां इहो ॿुधाईंदो थरपारकर ज़िले में हुकूमती कमेटियूं जोड़ण बावजूदि अञा ताईं थर जे माण्हुनि खे को बि लाभ न मिलियो आहे, छा मसइलो आहे हुनजो? हाणे इहे छा आहे जो हर हुकूमत पंहिंजूं कमेटियूं पंहिंजे जेके आहे इहे जोड़ण सां को इहो मसइलनि जो हल न आहे। जेसि ताईं थर जो इहो मसइलो बुनियादी जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे उन में जेके तब्दीलियूं न आंदियूं वेंदियूं त उन खां सवाइ कॾहिं जेका आहे हिते का बहितरी न थींदी। ऐं इहो मसइलो को अॼु जो या 5-7 साल जो न आहे, इहो तमामु पुराणो मसइलो आहे। इन खे इहो त मीडिया थोरे टाइम खां ज़रूरु रिपोर्ट इन खे कयो आहे, पर इहा थर जे माण्हू सां ऐं इहे थर में ॿारड़नि जो जेको अमवात जी जेका शरह आहे जेका आहे सा उहो लाॻीते जेके इहे मसइला ऐं इशू जेके आहिनि त इहे पुराणा आहिनि। ऐं उन में मेन कारण इहे आहिनि त जेसि ताईं जेके हिकिड़ो त इहो त कम्युनिकेशन जो रोड रस्तनि जो जार विछायल न आहे ऐं मरीज़ खे इस्पताल ताईं पहुचंदे जेको आहे कई वीचारा अहिड़ा बि मरीज़ ॿारड़ा या ॿुढा जेके आहिनि उतां रस्ते ते जेको दम ॾेई वेंदा आहिनि। ऐं जेको आहे मिठी हेडक्वार्टर खां सवाइ बाक़ी जेके तहलका आहिनि उते तहलका इस्पताल BHU या जेके ॿियूं इस्पतालूं नंढियूं आहिनि उते जेके ज़्यादातर जेको आहे अमलो मौजूदु न आहे। ऐं ॾिसो इहो साॻियो थर आहे जंहिं उन ई थर जेको आहे सो उतां जे थर मंझां चूंडियल उम्मीदवार जेके आहिनि से असांजे सिंध जा वज़ीर आला बि थिया आहिनि ऐं उन ई थर मंझां जेको आहे सो वोटनि जे ज़रिए चूंडजी करे जेको कंहिं तरीक़े करे हिकिड़ो अलॻि आहे, पर जेको आहे उते चूंडजी आया उहे मुल्क जे वज़ीर आज़म जे मनसब ते बि वेठा, पर उन्हनि को बि अहिड़े क़िस्म जो जेको आहे तब्दीली थर में बुनियादी तब्दीली न आंदी। तव्हां बि अक़लियती अॻुवाण बि आहियो, अक़लियत लाइ कमु बि कंदा आहियो ऐं इन खां अलावा तव्हांजा ॻोठ बि थर में आहिनि ऐं खोड़ सारी उते अक़लियती बिरादरी बि आहे। ऐं तव्हां इहो ॿुधाइजो हिन वक़्तु जेको आहे हुकूमत जो मौक़ुफ़ आहे त 30 खां 35 ॿारड़ा फ़ौत थिया आहिनि, मीडिया जो इहो मौक़ुफ़ आहे त 65 खां 70 ॿारड़ा फ़ौत थी हलिया आहिनि, पर असल हक़ीक़त छा आहे? हाणे हिकिड़ो त मीडिया में इहे शयूं कुझु इहे बि थियनि थियूं जेके ॻोठनि में वाक़िया थियनि था उहे रिपोर्ट थियनि था उहे, पर उहे मरीज़ ऐं इस्पताल में कोन था अचनि ऐं ॿार अहिड़ा बि आहिनि जेके ॻोठनि में उते मरी था वञनि पर उहे मीडिया में बि रिपोर्ट कोन था थियनि। ऐं चवां थो जेका इस्पताल में फिगर जेका आहे कलेक्ट कई थी वञे त ॿारनि जी जेका आहे शरह अमवात उन खां बि कुझु वधीक आहे ऐं उनजो कारण इहो बि आहे त उहे जेके आहिनि वाक़िया हाणे इहे जेका फिगरूं वरितियूं थियूं वञे NGOs जा ॿिया इदारा फिगर था वठनि उहे उन्हनि ॿारनि जी वठनि था जेके सिविल इस्पताल मिठी या तहलका हॉस्पिटल या ॿियनि BHUs में जेके ॿारनि जी डेथ थिए थी या अमवात थिए थी उतां जेका फिगर मिले थी। हाणे जेके उते अताई डॉक्टरनि जे हथां बि ॿारड़ा कई खोड़ सारा मरी रहिया आहिनि, जेके नॉन क्वालिफाइड जेके दायूं आहिनि उन्हनि जे हथां जेके आहिनि से ॿारड़ा मरी रहिया आहिनि ज़िंदगी जे दौरान, उहे खोड़ सारा वाक़िया अहिड़ा आहिनि जेके रिपोर्ट कोन था थियनि। तव्हां कीअं था सम्झो त हींअर जेको आहे थरपारकर में केतिरियूं ई NGOs जेको हुते कमु कनि थियूं ऐं उन्हनि जो किरदारु छा आहे? उन खां अलावा ताज़ो जेको हुकूमती कमेटी आई निसार अहमद खोड़ो, उन खां अलावा मौला बख़्श चांडियो पारां बि जेका उन्हनि खां ब्रीफिंग वठण खां पोइ जेको आहे ऐं उते हिकु गॾिजाणी कई। हिकिड़ो त इहो त NGOs वारा ब्रीफिंग ॾेई एॾा वॾा माहिर थी विया आहिनि जीअं डोनरनि खे जेको आहे सो ब्रीफिंग ॾींदा आहिनि त हुकूमती जेके हूंदा आहिनि मनसब ते वेठल मिनिस्टर या ॿिया जेके या हेल्थ जा मिनिस्टर या ॿिया उन्हनि खे बि ईअं ब्रीफिंग ॾेई करे जेको आहे सो करे वेंदा आहिनि, पर हुनजी सचाई सां जेको आहे हुनजो कमु हाणे ॾिसो त वॾे अरसे खां केतिरियूं खोड़ सारियूं NGOs कमु पियूं कनि। हाणे थरी माण्हुनि जी ज़िंदगी में कंहिं क़िस्म जो को बि जेको बुनियादी जेका आहे सा मुस्बत तब्दीली चइजे उहा न आई आहे। हाणे इहे हिकिड़ो त रुॻो जेको माण्हुनि खे पिननि ते था हैरान
आहिनि त बाबा तव्हांखे 3 किलो चांवर मिलंदा, 2 किलो दाल मिलंदी, 1/2 किलो जेको जी पुड़ी जेका आहे चांहि जी मिलंदी। त इन सां थरी माण्हुनि जी कॾहिं ज़िंदगी जेका आहे सुधरी नथी सघे जेसि ताईं उन्हनि माण्हुनि खे पंहिंजे पेरनि ते बीहारणु न सेखारियो वेंदो, जेसि ताईं माण्हुनि खे सिख्या ॾेई जेको आहे उन्हनि खे या तरबियत न ॾिनी वेंदी, जेसि ताईं उन्हनि खे रोज़गार न ॾिनो वेंदो, चाहे जेके वफ़ाक़ी इदारा हुजनि चाहे सूबाई इदारा हुजनि, उन्हनि में स्पेशली जेको आहे यूनिवर्सिटियुनि में उन्हनि जे थर जे ॿारनि जी जेका आहे कोटा मुक़ररु कई वञे, उन्हनि जे दाख़िलाऊं ॾिनियूं वञनि, उन्हनि खे रोज़गार ॾिनो वञे। जॾहिं इहे जेको आहे बुनियादी तब्दीलियूं आंदियूं वेंदियूं तॾहिं जेको थर जो माण्हू थोरो घणो सुख जो साह खणी सघंदा। त जेका अताई डॉक्टरनि जी हिन ॻाल्हि कई आहे त उहे मीरपुर डिवीज़न त ठहियो, पर सॼी सिंध में अताई डॉक्टरनि जो हज़ार आहे ऐं इहे अताई डॉक्टरनि ते अॼु ताईं को बि अमल कोन पियो थिए ऐं केरु रोकण वारो बि हुननि खे कोन्हे। छाजे करे जेके इस्पतालनि जे अंदरि जेके सरकारी इस्पतालनि जे अंदरि जेके हुननि जा कंपाउंडर वग़ैरह आहिनि उहे बि जेके ॿारनि जे अंदरि इस्पतालूं क़ाइमु करे वेठा आहिनि। इहो मेन किरदारु जेको DHO जो आहे या डायरेक्टर हेल्थ जो आहे, मगर ये DHO ये डायरेक्टर हेल्थ जेके आहिनि हिननि खां मंथलियूं वठनि था, मंथलियुनि एवज़ ख़ामोश आहिनि, जंहिंजे करे ॿारड़ियुनि जे इलाइक़नि में खोड़ सारा जेके औरतूं हिननि जे इलाज जे करे मरी वियूं। उन खां अलावा ख़ासि तौर ते थर जा अहिड़ा असां इलाइक़ा ॾिठा आहिनि जेके सुबुह जे टाइम ते प्राइमरी टीचरी कनि था त शाम जे टाइम ते वरी उहे पंहिंजी डॉक्टरी कनि था। उन्हनि स्कूलनि जे भरनि में क्लिनिकूं लॻाए वेठा आहिनि या हिकिड़ो जेको मोबाइल टीमूं उन्हनि ठाहे ॾिनियूं आहिनि। मगर जेसि ताईं इहे हुकूमत इन अताई डॉक्टरनि ते कंट्रोल न कंदी, जेसि ताईं हुकूमत इन्हनि सभिनी मसइलनि ते कंट्रोल न कंदी, तेसि ताईं थर जे माण्हुनि सां उहे ई मसइला थींदा रहंदा, उहे ई ज़ुल्म थींदा रहंदा। उन हवाले सां हिन वक़्तु जेको आहे ताज़ो जेको आहे सीनियर सूबाई वज़ीर निसार अहमद खोड़ो पारां जेको मिठी इस्पताल जो विज़िट कयो, उन खां पोइ अलावा उते जे मसइलनि मुताबिक़ जेको उते जे चूंडियल नुमाइंदनि सां बि गॾिजाणी कई। अचो त निसार खोड़े जो उहे ॻाल्हि ॿोल असांखे तव्हांखे ॿुधायूं था, हुनजो निसार खोड़े जो छा चवणु आहे। यकीनी तौर पर इस वक्त यहाँ सब नुमाइंदे बैठे हैं। यहाँ जो अभी हमने फिर से सबूत दिया कि पीपल्स पार्टी की हुकूमत क्योंकि अवाम के साथ खड़ी रही है, उसके साथ दुख सुख में शरीक रही है, जिसका ताज़ा मिसाल और सबूत हमने लोकल गवर्नमेंट के इलेक्शन में भरपूर अंदाज में जीत कर बताया। उन सब से भी पूछा है, उन नुमाइंदों से भी पूछा है और अवाम से जनरली भी पूछा है। ये जो यहाँ मुख्तलिफ NGOs काम कर रही हैं उनसे भी पूछा है। सबने यही कहा है कि कहत की सूरत-हाल नहीं है, कहत की सूरत-हाल नहीं है। लेकिन कुछ इशू शुरू हुआ जहां हमारे नौज़ायदा बच्चों की अमवात का कुछ जिक्र शुरू हुआ है, लेकिन रिपोर्टिंग जो हुई है वो मैं समझता हूँ इतनी इसमें ऐसी कोई बात नहीं हुई, क्योंकि यहाँ अमवात हॉस्पिटल में बच्चों के इतने नहीं हुए। रास्तों में आते हुए किसी की जिंदगी खत्म हो गई, ये हो सकता है। वो दूर दराज इलाकों से आते हैं और उन सबको पता है कि यहाँ डिस्ट्रिक्ट की मिठी डिस्ट्रिक्ट की हॉस्पिटल ज्यादा इक्विप्ड है, तो यहाँ कोशिश करते हैं कि यहाँ आए, लेकिन इमीडिएटली नहीं आते। इस लिहाज से कुछ ऐसी बातें हुई हैं कि कुछ बच्चों की अमवात हुई हैं। हाज़िरीन, ही निसार अहमद खोड़ो जेको सीनियर सूबाई वज़ीर हो ऐं वज़ीर तइलीम, हिन जा तव्हां वीचार हिन जा जेका ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी, हिन जो इहो चवणु हो त जेके बि उते ॿारड़ा फ़ौत थिया आहिनि या जेके बि मौत थी आहे उहे इस्पतालनि जे अंदरि न थी आहे ऐं उहो ॿाहिरि फ़ौत थी आहे। ऐं उन खां अलावा निसार अहमद खोड़े जा बि इहे लफ़्ज़ हुआ त जेके पीपुल्स पार्टी हर माण्हू सां दुख सुख में बीठल आहे ऐं माण्हुनि सां दुख सुख में बीठल आहे ऐं उते जे माण्हुनि जा जेके मसइला आहिनि तरजीह बुनियादनि ते असीं हल करियूं था। मगर असीं थर जी सूरत हाल मुताबिक़ तव्हांखे इहो असीं ॿुधाईंदासीं त थर में जेकॾहिं पीपुल्स पार्टी वॾी अक्सरियत सां कामयाबी माणी आहे, जंहिंमें काउंसलर खां करे चेयरमैन ऐं ज़िले मेंबर ताईं UC वाइज़ अगरि पीपुल्स पार्टीअ माण्हुनि खटियो आहे त छाजे करे भला उहे उन्हनि जेके NGOs खां पावर वठी या उन्हनि जेके करप्ट कामोर आहिनि उन्हनि खां पावर वठी उन्हनि माण्हुनि जे हवाले कया वञनि जेके ॻोठ ॻोठ मञा जेके हींअर काउंसलर चूंडिजी आया आहिनि या जेके चेयरमैन चूंडिजी आया आहिनि या ज़िले जा मेंबर चूंडिजी आया आहिनि। हुकूमत खे घुर्जे त थर जे मसइलनि ते फौरी तौर ते संजीदगी सां उन जा मसइला हल कया वञनि ऐं उतां जे जेके ॾुकारियल जेके थर वासी आहिनि जेके लॾ पलण खां बची सघनि ऐं कंहिं अहिड़नि ईमानदार माण्हुनि ते हिकु कमेटियूं जोड़ियूं वञनि
या अहिड़ी के सिहत जूं टीमूं मोकिलियूं वञनि जेके उतां जे माण्हुनि सां सचाई सां गॾु हलनि या उते जे माण्हुनि जा वेही तरजीह बुनियादनि ते मसइला हल कनि। नाज़रीन, ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा।